नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राह इस्लाम चैनल में तमाम दोस्तन खे भलीकार खुश आमदीद। दोस्तों, असां ही नओं चैनल बनायो है जैसे बनाने जो मकसद अवां दोस्तन ऐं अवां प्यारन की खिदमत में रोज़ एक मालूमाती क्लिप वीडियो अवां जी खिदमत में आणींदासीं जेका असांजे रोज़मर्रा के ज़िंदगी के मसाइलन ते मुश्तमिल हूंदी। सो इस्लाम की रोशनी में इंशाअल्लाह असीं अवां जी खिदमत में रोज़ाना एक वीडियो क्लिप अहिड़ी गुफ्तगू पेश कंदासीं जंहिंजी असांखे ज़रूरत हूंदी ऐं उहे इस्लाही ॻाल्हियूं ऐं उहे ॻाल्हियूं जिन जी असांखे हिन वक़्त के अंदर ज़रूरत हूंदी आहे। सो इंशाअल्लाह अवां जो अगर साथ रहियो तो अवां जी खिदमत में रोज़ाना हाज़िर थी पो ऐं अवां जी खिदमत में मालूमाती गुफ्तगू खणी ईंदुसि। सो अॼु असांजी पहिरीं वीडियो आहे जिन जे अंदर आउं कोशिशि थो कयां त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पाक पढ़ण जो बरकतूं कहिड़ियूं आहिनि। सो महबूबनि जे मथां दुरूद पाक पढ़ण जूं काफ़ी बरकतूं आहिनि दुनिया जे अंदर भी आख़िरत में भी। लेकिन हिकिड़ो अव्हांखे वाक़ियो ॿुधाईंदो हलां, अर्ज़ु कंदो हलां त उन जे अंदर असांखे वाज़े तौर महबूबनि जे मथां दुरूद पाक पढ़ण जी बरकत नज़र ईंदी। सो प्यारा दोस्तों, ॿुधायां थो अव्हांखे त हिकिड़ो शख़्स हो कंहिं सफ़र ते निकितो, उन सां गॾु उनजो पुटु बि हो। ॿई ॼणा सफ़र ते निकिता। हलंदे हलंदे सफ़र के दौरान उनजो सफ़र जारी सारी हो। दौरान सफ़र उन नंढड़े छोकरे जो वालिद सफ़र में फौत थी वियो। फौत तो थियो, लेकिन फौत थियण वारे जी जेका आहे सूरत बदिलजी वई, खिंज़ीर जी बणिजी वई। पुट उनजो गॾु हो, हैरान थियो, पशेमान थियो, गमगीन थियो त मुंहिंजे वालिद साहब जी सूरत छो बदिलजी वई। एतिरे में अल्लाह जी दरबार में अर्ज़ु करण लॻो, मौला हिन परेशानी खां छुटकारो अता कर। ईअं अल्लाह जी दरबार में अर्ज़ु कंदो रहियो। उन जे मथां निंड जो ग़लबो थियो। जॾहिं सुम्ही रहियो, ख्वाब में एक ग़ैब खां आवाज़ ॿुधाई त ओ शख़्स, तुंहिंजो वालिद तुंहिंजो पीउ सूदखोर हो। उन बुरे अमल के बदले में असां हिन जी सूरत बदलाए छॾी हुई, मगर हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिन जी सिफारिश कई आहे, हिन शख़्स जी सिफारिश फरमाई है। सो इन जे करे त हू ज़िंदगी के अंदर हुन जी हिकु आदत हुई, जॾहिं भी महबूबन करीमन जो इस्मे गिरामी ॿुधंदो हो त आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां दुरूद पाक पढ़ंदो हो। इन अमल जे करे असां हिन जी सूरत वापस इनके बदलाए ॾिनी आहे, यानी जंहिं सूरत में हो उन जी असली सूरत असां इनके वापस मोटाए ॾिनी आहे। कहिड़े अमल जे करे? जो उन जी आदत हुई हलंदे घुमंदे फिरंदे जिते भी महबूबन करीमन जो इस्मे गिरामी ॿुधंदो हो त मोहब्बत सां आका जे मथां दुरूद पढ़ंदो हो। इन दुरूद पाक जो बरकतूं काफ़ी आहिनि। अवां भी पढ़ो, पंहिंजे घर वारनि खे भी दुरूद पाक पढ़ण जी तलकीन कयो, उन्हनि खे भी इहो हुकुम कयो। अल्लाह पाक असां तव्हांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इंशाअल्लाह वरी भी अवां जी खिदमत में हाज़िर थी पो एक नई मालूमात सां गॾु। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा अल्लाह ने।